सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह प्रेस क्लब बहराम प्रेस क्लब के सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली नबी बख्श बलोच ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली चयो त 1 महीनो थी वियो आहे पर शहीद अज़ीज़ मेमण जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं सिंध हुकूमत पारां जुड़ियल JIT को बि ॿूटो न ॿारियो आहे, जंहिं करे सहाफ़ियुनि में ताव पकड़ियल आहे। हुन चयो त 72 धुरियूं शहीद अज़ीज़ मेमण जो खून लोढ़ण घुरनि थियूं पर असां कंहिं बि सूरत में शहीद जो खून लोढ़ण न ॾींदासीं। सहाफ़ियुनि में मुताबिक़ त शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे गिरफ़्तार करे वारसनि खे 5 करोड़ मुआवज़ो ॾिनो वञे ऐं उन कातिलनि खे जल्द जल्द किफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। दाबेदी में ॾिथा बिरादरी पारां अलॻि अलॻि एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते दिलशाद ॾेथो क़ाबिल ॾेथो ऐं ॿिए इल्ज़ाम मढ़ींदे चयो त उन्हनि जी बिरादरी जे माण्हुनि बिना जवाब संदनि जीवन जंजाल करे छॾियो आहे। सुबुह जो सवेर उन्हनि जे कखाउनि घरनि खे बाहि ॾेई घर में पियल सॼो सामान साड़े छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम मढ़ींदे चयो त बासर माण्हुनि जी धमकियुनि जे करे हू पंहिंजा घर ख़ाली करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां घुर कई त फौरी तौर ते तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम में आयल धुर इल्ज़ाम खे रद्द कंदे रफ़ीक ॾेते अली शेर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो उन्हनि जी साख मुतासिर करण लाइ बेगुनाह इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि, जॾहिं त उन्हनि जो कोर्ट सॻोॾे में केस हलंदड़ आहे जंहिंजी जांच थी रही आहे। हू इंसाफ़ लाइ वाझाए रहिया आहिनि। गढ़ी हसन भरिसां ॻोठ साग देरो में संगावती तकरार तां सैयद बिरादरी ॿिनि धुरियुनि में झड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि नदीम शाह, सुहेल अहमद शाह, जलाल शाह, सिराज अहमद शाह ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई। ओड़ा ज़ख़्मियुनि खे वारस खणाए गढ़ी हसन इस्पताल पहुचायो। राबितो करण ते नदीम शाह दाहींदे चयो त संगावती तकरार तां इशफाक शाह ऐं इमरान शाह 7 जवाबदारनि सां गॾिजी मथनि हमलो कयो ऐं उन्हनि जी औरत समेत 5 ॼणनि खे लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। हुन चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फौरी इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।